जेकॾहिं हू चुलिस्तान खे आबाद सरसर था कनि त सिंध वरी चुलिस्तान थी वेंदी। त इन ते असांखे हालांकि सिंध जे माण्हुनि में तमामु घणी कावड़ आहे, पर उहा सॼी इनफरादी ते रहे आहे। माण्हू पंहिंजे मुंहुं जेके चइबो आहे त अज़ ख़ुदि तहरीकूं जेके आहिनि, बिना कंहिं लीडरशिप जे, बिना कंहिं अॻुवाणी जे, मुख़्तलिफ़ असांजा जेके बि लीडर आहिनि, हर को पंहिंजे मुंहुं उहो करे पियो, या माण्हू अज़ ख़ुदि पंहिंजे मुंहुं निकिरनि पिया। अवां ॾिसंदा हूंदा त स्कूल जा ॿारड़ा, नंढा नंढा ॿारड़ा झंडा खणी निकिरी था अचनि, उन्हनि जे अॻियां कोई सियासी अॻुवान या कंहिं सियासी पार्टी जो नुमाइंदो या अॻुवान न हूंदो आहे। त इन सॼी कावड़ खे समेटण लाइ इहो आहे त अमली तरह हाणे जेको मरहलो आहे अमल जो आहे। त उन में असांजी जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि या सियासी पार्टियूं आहिनि, तरक़ी पसंदि धुरियूं आहिनि, उन्हनि खे घुरिजे त कंहिं हिकिड़ी जेकॾहिं भली पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि में गॾु वेठा हुजनि, पर को यूनाइटेड फ्रंट ठाहे उन ते कनि। जेकॾहिं ईअं न करे सघियासीं त हीअ छाकाणि कावड़ आहे, कुझु वक़्त खां पोइ माण्हू चुप थी घरनि हलिया वेंदा। ऐं गवर्नमेंट बि हींअर माण्हुनि जो जेको माहौल ॾिठो आहे त हुननि बि पलटो खाधो आहे। ऐं सिंध में पीपुल्स पार्टी हुकूमत सां जेको आहे, हुकूमत में वेठी आहे, हाणे हुकूमत जी मुखालफ़त करे थी। हीअ अजीब इतफ़ाक़ आहे त असीं अवां सां गॾु आहियूं ऐं अवां सां गॾु बि कोन आहियूं। त उहो रुॻो इन करे त जेकॾहिं सिंध जो माण्हू हीअ ॾिसे त हा न, हाणे पीपुल्स पार्टी मैदान में अची वई आहे, ठीकु आहे, पाण ई कंदा। जेकॾहिं असां पीपुल्स पार्टी ते छॾियो त पोइ त हीअ असां खां हथनि मां हलियो वेंदो। हाणे हिन ॻाल्हि जे पोयां चुलिस्तान जे या हिननि शयुनि वारनि जी ॻाल्हि जे पोयां मुल्क जी ताक़तवर धुरियुनि जो हथु आहे। उनजो अंदाज़ो हिन मां कयो त आर्मी चीफ सूबाई वज़ीर आला सां गॾिजी वञी इन प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कयो आहे। त इन मां अंदाज़ो कयो त उन्हनि खे केतिरो हिन में दिलचस्पी आहे। ऐं जेकॾहिं एॾी वॾी ताक़तवर धुर हुननि सां गॾु आहे, इन मनसूबे जे पोयां आहे, त उन जे लाइ असांखे ओतिरी ताक़त सां उन्हनि खे पंहिंजो ॾेखारिणो पवंदो त असां जेको सो बुख मरण लाइ तयारु न आहियूं। इन ते मुंहिंजो हिकिड़ो आर्टिकल ताज़ो छपियो आहे त सिंध खे एथोपिया न ठाहियो। त जेकॾहिं सिंध जा माण्हू या असांजा सियासी अॻुवान चुप करे वेही रहिया त सिंध एथोपिया थी सघे थी। हिन सूरत हाल में सिंध जे लाइ ॿ रस्ता आहिनि, या एथोपिया थी वई या बंगाल थी। हाणे 6 कैनालनि में 2 कैनाल सिंध में रखिया अथनि। हिकिड़ो रेणी कैनाल, उनजो फेज़ 1 कंप्लीट थियल आहे, फेज़ 2 रहियल आहे। उन मां थर कैनाल निकिरणो आहे, जंहिंजे लाइ चयो वञे थो त इहो पाणी खणी थर कोल ताईं जेको प्रोजेक्ट आहे होॾे ई खणी वेंदा पाणी। ऐं 4 कैनाल आहे कच्छी कैनाल, जेको बलूचिस्तान वञे थो। कच्छी कैनाल टोटल 495 किलोमीटर डेघ जो आहे। उन मां 395 किलोमीटर ठहियलु आहे फेज़ 1 में, ऐं बाक़ी 100 किलोमीटर रहियल आहे। उन 395 किलोमीटरनि मां अव्हांखे तइजुब थींदो त 305 किलोमीटर पंजाब मां वञे थो, बाक़ी 90 किलोमीटर जेको आहे उहो बलूचिस्तान में आहे। उन जी अलाइनमेंट या उनजो रुख रस्तो अहिड़ो ग़लति चूंडियो अथनि जो जॾहिं 2022 में बरसातूं पियूं त कोहे सलेमान तां जेको पाणी आयो बरसाती, त उन खे तक़रीबन 100 खां वधीक जायुनि ते डैमेज कयो, उनखे नुक़सानु ॾिनई। हिन ई गवर्नमेंट शहबाज़ शरीफ़ हुनजी मरमत जो कमु 8 अरब रुपयनि सां वरी नए सिरे सां शुरू करायो आहे। अहिड़े नमूने सां चश्मा राइट बैंक कैनाल आहे, उनजो बि पहिरियों मरहलो थियलु आहे। ऐं ॿिए मरहले में तक़रीबन 6 लख एकड़ ज़मीन आबाद कई आहे, जंहिंमां 4 लख पंजाब जा आहिनि, पंजाब में आहिनि, ऐं 2 लख ख़ैबर पख्तूनख्वा में आहिनि। उहे तक़रीबन 60 फुट ज़मीनूं मथे आहिनि। उहो पंपिंग स्टेशन ठाहे पोइ उन्हनि ते उहो पाणी मथे खणंदा। जेकॾहिं हाणे चुलिस्तान में 66 लख एकड़ ज़मीन आबाद कंदा, ऐं ग्रेटर थल कैनाल जा तक़रीबन 18 लख आहिनि, ऐं हिननि हिकिड़ो ॿियो झेलम नदी मां जलालपुर कैनाल कढियो आहे, उन ते 2 लख एकड़ आहे। त अहिड़े नमूने सां तक़रीबन 88 लख एकड़ ज़मीन आहे जेका पंजाब जी नई आबाद थींदी। सिंध जी टोटल जेका आबादी लाइ एराज़ी आहे उहा आहे 1 करोड़ 34 लख। त जेकॾहिं 88 लख जो पाणी खणी विया त पोइ त असां सुके ते वेही रहंदासीं।
हिकिड़ो त अॻे ई असां वटि डेल्टा जेको आहे डेल्टा लाइ पाणी कोन थो मिले ऐं डेल्टा असांजो तबाह आहे। ऐं जेकॾहिं हाणे ई इन मक़सद में कामयाबु थी था वञनि त पोइ असांजो आख़िरी पहिरियों ऐं आख़िरी बैराज गुडू बैराज हूंदो। उन खां पोइ हेठि सॼी सिंध जेका आहे जेकॾहिं हू चुलिस्तान खे आबाद सरसर था कनि त सिंध वरी चुलिस्तान थी वेंदी।